नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन क़ादिर मुतलक़, उन रहमान रहीम, उन करीम रब जल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो लाइक़ु आहे, जेको हिन समूरी काइनात खे अकेलो पैदा कंदड़ आहे, हिन समूरी काइनात जो अकेलो रब आहे। न संदसि को मट आहे, न सानी आहे, न हू कंहिंजी औलाद आहे, न उन जी का औलाद आहे। ऐं लखें करोड़ें दुरूदो सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगूरनि ते। सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामाईन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। आऊं आहियां अवां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में इल्तिजा आहे, सुबुह जी सदा आहे त शाल रब करीम जल जलालहू असांजे हिन प्रोग्राम जी समूरी सथ ऐं तमामु सामाईन नाज़रीन जे लाइ अॼोको ॾींहुं बरकतुनि, रहमतुनि ऐं खोड़ सारी भली नेमतुनि वारो बणाए। हर क़िस्म जी आफ़त मुसीबतुनि खां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे सदक़े में निजात अता फ़रमाए ऐं पंहिंजी पनाह अता फ़रमाए। नाज़रीन, असां रोज़ानो जीअं को न को अहिड़ो तरबियती मौज़ू खणी ईंदा आहियूं जंहिंमें अव्हांजे घर भातियुनि, अव्हांजे बचड़नि जी तरबियत हूंदी आहे। तरबियत मबनी असांजो हीउ जेको प्रोग्राम हली रहियो आहे, उमेदु आहे त तव्हां इन मां खोड़ सारियूं बरकतूं ऐं खोड़ सारो इल्मु हासिलु कंदा हूंदो। असां पंहिंजी इन रोज़ानो जी जेका सुबुह जे भलारे वक़्त जी भली महफ़िल आहे, इन में असां तव्हांखे नातूं बि ॿुधाईंदा आहियूं। इन ई में असां तव्हांखे उलमाए किराम जी ज़ियारत कराईंदा आहियूं ऐं उन्हनि खां क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में पंहिंजे आमाल, अक़ाइद ऐं इस्लाह जी कोशिशि कंदा आहियूं, तरबियत हासिलु कंदा आहियूं। सो अॼोके मौज़ू जीअं त ईमान मुफ़सल में आहे त आमनतु बिल्लाहि, मां ईमान आणियां थो अल्लाह ताला ते, व मलाइकतिही ऐं उन जे मलाइकनि ते, व रसूलिही। त पोइ असां अल्लाह तबारक व तआला जे व कुतुबिही व रसूलिही किताबनि ताईं हाणे रसूलनि जो तज़किरो, रिसालत, अक़ीदा रिसालत छा हूंदो आहे, रसूल छा खे चइबो आहे, नबी छा खे चइबो आहे, रसूल जा कम छा हूंदा आहिनि, नबियनि जा कम छा हूंदा आहिनि, ऐं नबूअत जो सिलसिलो किथां शुरू थियो, किथे ख़तमु थियो। इन ई मौज़ू ते असां अॼु पंहिंजी महफ़िल में जेके तशरीफ़ वठी आहिनि आलिम दीन, उन खां सुवाल जवाब कंदासूं। सभ खां पहिरीं इंट्रोडक्शन करायां, उन खां पोइ सुवाल जवाब जो सिलसिलो शुरू कंदासूं। त जी नाज़रीन, अॼु असांजे हिन बाबरकत महफ़िल में जेके महिमान कशमोर सां तालुक़ु रखनि था, अल्लामा बरकतुल्लाह खोसो साहब तशरीफ़ वठी आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अवां जी महिरबानी सर, अवां तशरीफ़ वठी आया। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां सां अॼोके मौज़ू ते सेर हासिल बहस करण जी कोशिशि कंदासूं ऐं सुवालात करे नाज़रीन ऐं सामाईन ताईं उन्हनि जो बहितरीन हल ऐं जवाब तव्हां खां हासिलु कंदासूं। उन खां पोइ अॼोके हिन बाबरकत महफ़िल में, छो त गुनगुनाइण त सभु खे ईंदो आहे, पर केॾो भलारो आहे उहो जेको अल्लाह तबारक व तआला उन जे हबीब अलैहिस्सलाम जी सनाख़ानी जो जे शरफ़ खां मुशर्रफ़ थी। अॼोकी असांजी बाबरकत महफ़िल में जंहिं न्याणी शिरकत कई आहे, उन जो नालो आहे अलीना अली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशाअल्लाह, असां पंहिंजी हिन न्याणीअ खां नात ॿुधंदासूं, उन खां पोइ पंहिंजो सिलसिलो शुरू कंदासूं। जी अलीना अली, नात शरीफ़ ॿुधायो। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भरिया रसूल अल्लाह, झोली मुंहिंजी आहे खाली, झोली भरिया रसूल अल्लाह, नाहे ताकत मुँह में
बधी बाहूं कराता हूँ तुझे दर या रसूल अल्लाह। झोली मुझी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह। तू जो मानो अकेलो सिवा तुझे नबियों मुझो। तू जो मानो अकेलो सिवा तुझे नबियों मुझो। नगी नग पाल तू आही करम कर या रसूल अल्लाह। झोली मुझी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह। मुहाबे गो से आज़म जे तुफ़ेले पीर मुर्शद जो। मुहाबे गो से आज़म जे तुफ़ेले पीर मुर्शद जो। अची कर दाद अबदिय जो अची कर दाद अबदिय जो। तू आखिर या रसूल अल्लाह। झोली मुझी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह। माशाअल्लाह। मुहाब गौस आज़म जे तुफ़ेल पीरो मुर्शिद जे अची कर दाद अबदीअ जो तू आख़िर या रसूल अल्लाह। तमामु बहितरीन अंदाज़ में नासिरी पेश कई अलीना अली। सो नाज़रीन अचो था जो कि हिन मौज़ू ते अल्लामा साहब सां गुफ़्तगू जी इब्तिदा करियूं। अल्लामा साहब, अक़ीदा रिसालत छा खे चइबो आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। जहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला ते तौहीद यानी अल्लाह ताला जी वहदानियत ते ईमान रखणु ज़रूरी आहे, अहिड़े तरीक़े सां अक़ीदा रिसालत यानी नबियनि जे खे मोकिलण जे हवाले सां अल्लाह तबारक व तआला जे वांगुरु यानी तौहीद वांगुरु इन्हनि जे मथां बि ईमान रखणु ज़रूरी आहे। अक़ीदा रिसालत मां मुराद इहो हूंदो आहे कि हर उहो बानो जंहिंखे अल्लाह तबारक उहो नबी जंहिंखे अल्लाह तबारक व तआला वही जे ज़रिए सां इंसाननि जी भलाई ऐं इंसाननि जी रहनुमाई जे लाइ मख़लूक़ जी तरफ़ मबऊस फ़रमायो मोकिलियो, उनखे नबी चइबो आहे। नबी जी जेका आहे जमा हूंदी आहे अंबिया, और रसूल उन शख़्सियत खे चइबो आहे जेको नबी हुअण सां गॾोगॾु नई शरीयत बि खणी अचे। त रिसालत या रसूल अहिड़ी हस्ती कि जेको जंहिंखे अल्लाह तबारक व तआला मनसिबे नबी खां बि फ़ाइज़ फ़रमायो ऐं उन सां गॾोगॾु उनखे किताब या अल्लाह तबारक व तआला नई शरीयत बि अता फ़रमाई जेका उहा इंसाननि जी रहनुमाई लाइ अल्लाह तबारक व तआला मुक़ररु फ़रमाई। अक़ीदा रिसालत एतिरो अहम ज़रूरी अक़ीदो आहे जी मूं अर्ज़ु कयो कि अक़ीदा तौहीद जे मथां जी ईमान रखणु ज़रूरी आहे। अहिड़े तरीक़े सां अक़ीदा तौहीद ते ईमान रखणु ज़रूरी इन लाइ आहे कि इहो ज़रूरियात दीन मंझां आहे। ज़रूरियात दीन जो मतिलबु इहो हूंदो आहे कि जो को शख़्स अल्लाह ताला जे अहकामातनि जे मथां अमल पैरा बि हुजे ऐं उन सां गॾोगॾु अमल न आहे त कम से कम उनजे मथां ईमान रखणु ज़रूरी आहे। जीअं असां ईमान मुफ़स्सिल में पढ़ंदा आहियूं, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आख़िर वल क़द्रि ख़ैरिहि व शर्रिहि मिनल्लाहि तआला वल बाअस बादल मौत।
इहे जेतिरियूं नयूं शयूं बयानु कयूं आहिनि इहे सभु जा सभु अक़ीदा ज़रूरियाती दीन सां तालुक़ु रखनि था। यानी इन्हनि मंझां कोई शख़्स कंहिं बि अक़ीदे जो इनकार कंदो त उहो शख़्स काफ़िर थींदो। जीअं अल्लाह ताला खे तौहीद यानी वहदानियत ते ईमान न रखे त उहो बि जेको आहे काफ़िर थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जे तमामु फ़रिश्तनि ते बि ईमान रखणु ज़रूरी आहे, अल्लाह ताला जे तमामु किताबनि ते। इन तरीक़े सां अल्लाह तबारक व ताला जे तमामु अंबिया ऐं रसूलनि ते ईमान रखणु बि ज़रूरी आहे। ऐं कंहिं बि नबी जी गुस्ताखी, कंहिं बि नबी जी अदना तौहीन या कंहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे न मञणु इहो ईअं अक़ीदो अहिड़ो अक़ीदो रखण वारो कुफरी अक़ीदो रखे थो, उहो अहिड़ो शख़्स मुस्लमान भी न आहे। आलम साहब तस्करो हली रहियो हो त जेको 7 अक़ीदा आहिनि, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आख़िर वल क़द्रि ख़ैरिही व शर्रिही मिन अल्लाहि तआला वल बाअथ बादल मौत, 7 अक़ीदा। इन्हनि में जेको अक़ीदो चोथों आहे व रुसुलिही, उन जे रसूलनि ते ईमान आणणु, नबियनि ते ईमान नाहे आणणो। जेकॾहिं आणणो आहे त पोइ रुॻो तस्करो रसूलनि जो थियो आहे, नबियनि जो नाहे थियो। लिल अक्सर हुक्मुल कुल, यानी छो त तमामु जेके रसूल हूंदा आहिनि उहे नबी बि हूंदा आहिनि। हर नबी रसूल हुजे ज़रूरी न आहे, लेकिन हर रसूल नबी हूंदो आहे। यानी रसूल जे लाइ वही त ज़रूरी आहे ई आहे, यानी नबी थियण जे लाइ वही ज़रूरी आहे, या फ़रिश्ते जे ज़रिए सां हुजे या जेको आहे बिला फ़रिश्ता जो हुजे। जीअं क़ुरान करीम में अल्लाह ताला फ़रमायो कि वमा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराइ हिजाब औ युरसिल रसूलन फयूही बिइज़्निही मन यशा। फ़रमाए कि अल्लाह ताला जी यशा न आहे कि उहो कंहिं बशर सां ॻाल्हि ॿोल करे। हाँ, अल्लाह ताला उनजे मथां वही नाज़िल फ़रमाए। वही जेको आहे जंहिंजे मथां नाज़िल थींदी त उनजो मक़सदु ऐं मतिलबु इहो आहे कि उहो नबी आहे। नबी नई शरीयत नाहे खणींदो, इन लाइ अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी छो त तादाद घणी आहे, तक़रीबन कमो बेश 1 लख लॻभॻि 1,24,000 अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम तशरीफ़ खणी आया। उन लॻभॻि 1,24,000 अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम मां सिर्फ़ु 313 रसूल थिया। त इन लाइ रसूल जंहिंमहिल चइबो आहे त नबीअ जो ज़िक्र छो त घणो हूंदो आहे, इन लाइ अल्लाह तबारक व ताला क़ुरान अज़ीम फ़ुरक़ान हमीद में बि जेको आहे नबीअनि जो तज़किरो फ़रमायो त असां वटि घणो नबी लफ़्ज़ जो इस्तेमालु थींदो आहे, रसूल घटि इस्तेमालु थींदो आहे। त इन लाइ थी सघे थो कि इहो ज़हन में हुजे कि भई सिर्फ़ु नबी हूंदो आहे, नबी सां गॾो गॾु रसूल यानी जेको नई शरीयत बि खणी अचे उनखे रसूल बि चइबो, उनखे रसूल चइबो आहे। त इन लाइ घणो ज़िक्र अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो थींदो आहे। इन लाइ असां हर नबी ऐं रसूल ते ईमान रखणु ज़रूरी आहे। कंहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अदना गुस्ताखी या उन ते ईमान न रखणु इहो बि कुफ़्र अक़ीदो। ऐं जंहिंमहिल उहो नबी आहे जेको रसूल आहे त नबी आहे ई आहे, उनजे मथां त ईमान रखणु बदरजा अतम ऐं औला ईमान रखणु ज़रूरी आहे। त कंहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां ईअं न आहे कि यानी असांजे इख़्तियार में न आहे कि असां उन ते ईमान रखूं या न रखूं। तमामु अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, तमामु अल्लाह जे रसूलनि ते ईमान रखणु ज़रूरी आहे। कंहिं हिकु नबी जो बि जेको आहे इनकार करणु इहो कुफ़र आहे। ॾिसो, ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही, त रसूलनि में कोई फ़र्क़ु नाहे। छा जॾहिं त आम तौर ते चयो वेंदो त असांजो नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु नबियनि ऐं रसूलनि जो सरदार आहे। क़ुरान में त अल्लाह ताला फ़रमायो त को फ़र्क़ु नाहे रसूलनि में। त इहो थोरो डिफ़ाइन कयो त इहो छा फ़र्क़ु आहे। क़ुरान करीम में अल्लाह फ़रमायो कि ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही। ईमान वारा इहो चवंदा आहिनि कि असां कंहिं आमन रसूलु बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बिही वल मुमिनून, ईमान वाला सूरह बक़रा जी सेकंड लास्ट आयत आहे 285 आयत आहे यार, ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही। त असां कंहिं रसूल में जेको आहे फ़र्क़ु न आहियूं कंदा, तफ़रीक़ न आहियूं कंदा। असां जेको चवंदा आहियूं कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तमामु नबियनि जो सरदार आहे, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त इहो फ़र्क़ु बइतबारे दर्जे जे आहे, वरना तमामु अंबिया ऐं रसूल मनसब रिसालत में, नबी हुअण जे मनसब में सभु जा सभु बराबरि आहिनि। जीअं मां हिकु आम फ़हम तव्हांखे मिसाल ॾियां, जीअं तव्हांजे इलाइक़े में हिकु मस्जिद आहे, उहा नंढी मस्जिद आहे, मुंहिंजे इलाइक़े में काई वॾी मस्जिद आहे। उतां जो जेको इमाम साहिबु आहे उहो बि इमाम मस्जिद आहे, तव्हांजे इलाइक़े जो जेको मस्जिद जो इमाम साहिबु आहे उहो बि इमाम मस्जिद आहे। ॿई मनसब इमामत में बराबरि आहिनि। हा, हाणे इहो फ़र्क़ु थी सघे थो जेको तव्हांजे इलाइक़े जो जेको मस्जिद जो इमाम साहिबु आहे उहो माशाअल्लाह हाफ़िज़ क़ुरान बि हुजे, कारी क़ुरान बि हुजे, बहितरीनु जेको आहे मुफ़्ती बि हुजे। ऐं जेको असांजे इलाइक़े जो जेको इमाम साहिबु आहे, फ़र्ज़ु कयो कि उहो सिर्फ़ु हाफ़िज़ क़ुरान आहे या सिर्फ़ु कारी क़ुरान आहे, आलिम दीन न आहे, त मनसब इमामत में त ॿई बराबरि आहिनि।
लेकिन फज़ीलत उन जी घणी आहे छो त उहो इल्म सां बि माला माल आहे, उहो मुफ्ती इस्लाम यानी बि आहे। दरजात में फ़र्क़ु आहे। दरजात में फ़र्क़ु हूंदो आहे। नबी जी नबूवत में मनसब में कोई फ़र्क़ु न हूंदो, यानी तमामु नबी अलैहिस्सलाम मनसब रिसालत में मनसब नबूवत में जेको अल्लाह ताला उनखे अता फ़रमायो आहे उनमें सभु जा सभु नबी अलैहिस्सलाम बिल्कुलु इक्वल ऐं बराबरि आहिनि। हा, अल्लाह ताला दरजात में फ़र्क़ु रखियो आहे, उहो त 3 सिपारे जी इब्तिदाई आयत मुबारक में आहे, तिलकर रसूल फद्दलना बअदहुम अला बअद। हे रसूल आहिनि, उनमें अल्लाह ताला बाज़ के बाद जे मथों जेका आहे फ़ज़ीलत अता फ़रमाई आहे। त इहे अल्लाह तबारक व तआला हर नबी अलैहिस्सलाम के जेको आहे कुझु अंबिया किराम अलैहिस्सलाम के फ़र्क़ु रखियो आहे। इन्हनि में बि वरी ॾिसो कि कुझु अंबिया किराम अलैहिस्सलाम उहे आहिनि जेके सिर्फ़ु किताबूं अता कयूं वयूं। अल्लामा साहब, इहा गुफ़्तगू हिते ई जारी रखूं था। ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। असां इजो था वापसि वञूं। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। सुबुह जे भलारे पहर में भलारे ज़ातियुनि भलारी हस्तियुनि जो ज़िक्र थी रहियो आहे। जी हा, हज़रात अंबिया किराम ऐं मुरसलीन अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र अवां जे ॾाढो थी रहियो आहे। जी अल्लामा साहब, तव्हां फ़र्क़ु बयानु करे रहिया त कुझु रसूलनि ते किताब नाज़िल थिया। जी, अहिड़े तरीक़े सां कुझु उलुल अज़्म बि रसूल आहिनि, यानी सभिनि नबियनि खां उन्हनि जो मर्तबो ऐं मक़ाम सभिनि खां वधीक आहे। जीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम और हज़रत ईसा अलैहिस्सलाम और असांजो आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त इन्हनि खे उलुल आज़म रसूल चयो वेंदो आहे। यानी ॿिया त अंबिया किराम अलैहिस्सलाम पंहिंजे मनसब नबूवत ऐं रिसालत में आहिनि, लेकिन अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे वरी ख़ासि मक़ाम पंहिंजो अता फ़रमायो आहे। त नबी अलैहिस्सलाम जी मनसब हुअण में ला नुफ़र्रिक़ु बैना अहदिन मिन रुसुली, कोई बि फ़र्क़ु नाहे कंदो। हर नबी ते ईमान आहे, हर रसूल ते ईमान आहे, ऐं हर नबी ऐं रसूल ते ईमान रखणु बि ज़रूरी आहे। मनसबी नबूवत में कोई फ़र्क़ु न आहे। हा, दरजात में फ़र्क़ु आहे। असां जेको चवंदा आहियूं कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु नबियनि जो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी नबी ऐं रसूल तमामु नबियनि खां अफ़ज़ल आहे, सरदार अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम आहे। त उहो बाएतबारे फ़ज़ीलत ऐं मक़ाम ऐं मर्तबे जे एतबार सां आहे। इन लाइ छो त इहो मक़ाम ऐं मर्तबो तव्हां ऐं असांजे जो ॾिनल आहे, इहो मक़ाम ऐं मर्तबो उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला अता फ़रमायो। ऐं इन लाइ क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद में अल्लाह ताला फ़रमायो कि वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। कुझु अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम अहिड़ा गुज़रिया जंहिंखे ख़ासि इलाइक़े जे लाइ नबी ऐं रसूल जो क़ाइद थिया, हिन इलाइक़े जे लाइ, हिन क़ौम जे लाइ, हिन जेको आहे पंहिंजे क़ौम वारनि जे लाइ। लेकिन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फ़रमाइनि था कि मूंखे अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही जहान जो सरदार बि रहमत बि थी करे मोकिलियो आहे। गॾी गॾु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फ़रमाइनि था कि उर्सिलतु इलल ख़ल्क़ि काफ़ा, मूंखे अल्लाह ताला तमामु मख़लूक़ात जी तरफ़ नबी ऐं रसूल बणाए मोकिलियो आहे। उहे नबी अलैहिस्सलाम जी तौहीन मक़सूद न आहे, माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह। मां हिकु ॻाल्हि अर्ज़ु कयां थो कि उहे कुझु इलाइक़नि जा, कुझु पंहिंजे क़ौम जा नबी थी करे तशरीफ़ खणी आया, लेकिन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असां मर्तबो बयानु कंदा आहियूं कि असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु नबीनि जो सरदार आहे, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उनजी फ़ज़ीलत ऐं मक़ाम मर्तबे जी वजह इहा आहे, असा ऐं यबअसक रब्बुका मक़ाम महमूदा, महबूब क़यामत वारे ॾींहुं असां तव्हांखे मक़ाम महमूद अता फ़रमाईंदासीं, जिथे तव्हांजी अॻियां पोयां जेके नबी रसूल उम्मती तशरीफ़ खणी आया, उहे बि जेके तव्हां खां बाद में तशरीफ़ खणी आया, उहे सभु मिली करे मक़ाम महमूद ते, यानी उन मक़ाम हमद ते, जिते तव्हांजी अॻियां पोयां सभु अल्लाह जी हमद सना बयानु कंदा। इन लाइ असां इहो अक़ीदो रखंदा आहियूं कि असांजो नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु नबियनि जो सरदार बि आहे, तमामु नबियनि खां अफ़ज़ल तरीन बि हस्ती आहे। अल्लामा साहब, नबूवत वहबी आहे या कसबी आहे? मतिलबु त नबूवत उहो मनसब आहे जेको माण्हू इबादत करे, रियाज़त करे, रातिनि जो जागे, तहजुद पढ़े, ज़िक्र करे, नफ़्स खे मारे, छा नबी थी सघे थो? या नबूवत वहबी आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला पाण अता करे, महिनत मशक़त ऐं इबादत सां न मिलंदी? इन जी वज़ाहत फ़रमायो। नबूवत जेका आहे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ों हिकु इनाम आहे, और नबूवत आहे वहबी, यानी अल्लाह ताला जी तरफ़ों ख़ासि इनायत, जंहिंखे अल्लाह ताला नबूवत जो मक़ाम मर्तबो अता फ़रमाए, सिर्फ़ु उहो नबी आहे। कोई बि शख़्स नबी थियण त मतिलबु
हुनूस दिली दूर अस्त वरी वॾे परे जी ॻाल्हि आहे। कोई शख़्स जेका आहे सहाबी या कंहिं आम बानो जेको हूंदो आहे उहो अलाह ताला जो को वली बि हुजे, वली जो सरदार बि हुजे, उहो त सहाबी जे मरतबे खे नथो पुॼी सघे। त अल्लाह तबारक व ताला जंहिंखे नबूअत रिसालत अता फ़रमाई उहो ख़ासि उन्हनि जे मथां इनाम इकराम आहे। कोई बि शख़्स इबादत सां रियादत सां भलिया सॼी ज़िंदगी सजदे में पियल हुजे, सॼी ज़िंदगी नेकियूं करे, कोई गुनाह न करे, लेकिन उहो शख़्स कॾहिं नबी नथो थी सघे। ऐं नबी थियण जे लाइ वही बि ज़रूरी आहे। नबी थियण जे लाइ वही बि ज़रूरी आहे जेको फ़रिश्ते जे ज़रिए सां हुजे ऐं या जंहिंसां अल्लाह तबारक व ताला फ़रिश्ते खां अलावा ॿिए कंहिं तरीक़े सां हम कलाम थिए। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, मूसा कलीमुल्लाह हुया, जंहिं कोहे तूर ते वेंदा हुआ त अल्लाह तबारक व ताला बराए रास्त जेको आहे ख़िताब कंदा हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे उन्हनि जी अल्लाह ताला जे कलाम खे ॿुधंदा हुआ, उहो बग़ैर फ़रिश्ते जो हुयो। जेका मां हाणे आयत करीमा पढ़ी, हिन में अल्लाह ताला वाज़े फ़रमायो कि अल्लाह ताला या त रसूल जो यानी फ़रिश्तो मोकिलींदो आहे, त वही बि अचणु ज़रूरी आहे। कोई शख़्स अगरि इहो अक़ीदो नज़र रखे कि भई नबी थी सघे थो, भई कीअं थी सघे थो, कहिड़े एतबार सां थी सघे थो, इबादत ऐं रियाज़त जे ज़रिए सां। इबादत ऐं रियाज़त जे ज़रिए सां नबी थी नथो सघे, भलिया केतिरी बि इबादत करे। ऐं गॾोगॾु इहो बि ज़रूरी आहे कि उनजे मथां वही बि नाज़िल थिए। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ही हूंदा आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह ताला फ़रिश्तनि खे मोकिलींदो आहे या उन सां अल्लाह ख़ुदि हम कलाम थींदो आहे। आम बानी जी इहा सकत न आहे। ऐं अगरि आम बानी जी अहिड़ी सकत हुजे हा त क़ुरान करीम में हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो पूरो मौजूदु आहे। अल्लाह ताला फलम्मा तजल्ला रब्बुहु इलल जबल जअलहु दक्कन व खर्र मूसा साइक़ा। क़ुरान में अल्लाह ताला फरमायो कि अल्लाह ताला सिर्फ़ु तजल्ली फरमाई, उहा तजल्ली बि अल्लाह ॼाणे छा तजल्ली हुई। अल्लाह ताला जी अज़मत ऐं शान ऐं जलाल जो इज़हार हुयो, सिर्फ़ु तजल्ली थियण जी देरि हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेका आहे बेहोश थी करे ज़मीन ते तशरीफ़ खणी आया। त आम माण्हू अल्लाह ताला जी तजल्ली खे कीअं बर्दाश्त करे। कोई शख़्स मादल्ला इहो बि चवे कि साईं मां अल्लाह ताला मां सां हम कलाम थींदो आहे, मुमकिन ई न आहे। उन लाइ अल्लाह तबारक व ताला जी तजल्ली खे हर कोई बर्दाश्त ई नथो करे सघे। ख़ुदि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, जंहिंमहिल मुंहिंजे मथां क़ुरान करीम जी पहिरियूं 5 आयतूं इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ इहे नाज़िल थियूं, त फ़रमाइनि था कि मुंहिंजो जिस्म जेको आहे सॼो ईअं थी वियो, कपी तारी थी वई। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे काशाने मुबारक में तशरीफ़ खणी आया। सईदा खतीजा रब जे कलाम जो जलाल हुयो। हज़रत सईदा खतीजा खे फ़रमायो ज़म्मिलूनी, हिकु रिवायत में दस्सिरूनी। सईदा खतीजा खे फ़रमायो कि मूंखे चादर पाराए, छो त अल्लाह तबारक व ताला इन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी घटता ई न आहे, इन में रब तबारक कलाम जो जलाल आहे। ऐं क़ुरान करीम में अल्लाह ताला ख़ुदि फ़रमायो कि लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिआ। मिन ख़शियतिल्लाह। फरमायो कि अगरि हिन क़ुरान खे, ही त क़ुरान आहे जेको अल्लाह जो कलाम आहे, फरमायो कि अगरि हिनखे असां पहाड़ जे मथां बि नाज़िल कयूं त उहो बि रेज़ा रेज़ा थी वञे हा। पथरनि जे मथां नाज़िल कयूं आहे त पथर भोरा भोरा थी वञे हा, मिटी थी वञे हा, अल्लाह जे ख़ौफ़ ऐं ख़शियत सां। त अल्लाह ताला जे कलाम खे बर्दाश्त करण लाइ उहा ताक़त बि हुजणु यानी उहा जेकी आहे त असांजे नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दिलि मुबारक हुई, जंहिं जेको पहाड़नि ते नाज़िल थिए त रेज़ा रेज़ा थी वञनि, ऐं महबूबनि खे अल्लाह ताला उहो दिलि अता फ़रमायो जो उन ते इहो कलाम नाज़िल थियो त माशाअल्लाह जी करम थी वियो ऐं उहा अवाम ते पहुचायूं। हाणे छो त वसवसा त ईंदा रहंदा न माण्हुनि खे। हीउ सुवालु जेको आहे वसवसे ते मबनी आहे, उहो मां तव्हांखे करियां थो। त ईंदा रहंदा ज़हननि में सुवालात। मां अवाम जे ऐं नाज़रीन सामीन जे दिलि में ईंदड़ ख़्यालनि जी तर्जुमानी कंदे तव्हांखां सुवाल थो करियां पियो त जेकॾहिं कोई ईअं चवे त नबूवत जेका आहे या रिसालत उहा त हिकिड़ो वॾो मनसब आहे, सुठो मनसब आहे, अल्लाह ताला जी मुहबत वारो दर्जो आहे। इहो दर्जो जेकॾहिं को बाद में बि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में जेकॾहिं को नबी थिए, रसूल थिए, त हिन में हरज छा आहे? तव्हांजो सुवाल जो हिकु बुज़ुर्ग जी ख़िदमत में को शख़्स हाज़िर थियो, उन्हनि जो जवाबु, उन्हनि जो सुवालु मतिलबु उन्हनि जो सुवाल बि हुयो जेको उन्हनि जवाबु ॾिनो, मां तव्हांखे उहो जवाबु अर्ज़ु कयां थो कि नबूवत जेका मतिलबु हिकु मनसब आहे, माना इन में फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि, बरकत वारो आहे, रहमत वारो आहे। मतिलबु इन जो मतिलबु छा आहे कि माण्हू ईंदा न राह रास्त ईंदा, इहो मक़सदु हूंदो न। उन बुज़ुर्ग खां बि कंहिं शख़्स चयो चए साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद कोई अगरि नबी थी सघे थो, थी सघणु मतिलबु मुमकिन आहे माअज़ल्लाह, त इन में छो त रहमत ऐं बरकत आहे, त छो नथो थी सघे? त उनखे कोर्ट में पेश कयो वियो। त पंहिंजो जवाबु जेको आहे तव्हां उते जज जे साम्हूं तव्हां पंहिंजो जवाबु ॾियो कि इन जी वजह छा आहे। उन बुज़ुर्ग रहमतुल्लाहि ताला अलैहि जंहिं महिल जज जे साम्हूं हाज़िर थिया, उनखे फ़रमायूं
जीअं असां वटि हाणे 1000 जो नोट आहे, 100 जो नोट आहे, 5000 जो आहे, उनखे चयो साईं हीउ जेको फ़र्ज़ु कयो त 100 रुपए जो नोट आहे, इहो नोट छा गवर्नमेंट खां अलावा को ॿियो को माण्हू जारी करे सघे थो? यानी 500 रुपए जो अगरि कोई मां नोट ईजाद कयां त हिन में बि त फ़ाइदो आहे न, माली फ़ाइदो आहे न, कि माण्हू 100 जो नोट आहे ख़रीदारी ख़रीदारी थी सघे, 100 जो नोट वॾो हुजे, अॼु जो 5000 आहे जी, त इहो वधीक नोट हूंदा त वधीक माण्हू ख़ुशहाली थींदी न। मतिलबु 5000 जो नोट अगरि मां छापियां ऐं माण्हू में तक़सीम कयां त ख़ुशहाली थींदी न। त जज हुनखे चयो त न, इहो त सिर्फ़ु गवर्नमेंट जो कमु आहे कि उहो ई छापींदो, जो गवर्नमेंट खां अलावा कोई माण्हू छापे नथो सघे, ऐं जुर्म बि आहे, ऐं अगरि कोई छापींदो त उहो जाली आहे, ओरिजिनल त आहे न, असल त आहे न, आयत बि त जाली। त उन अर्ज़ साईं असांजो बि अक़ीदे जो मसइलो इहो आहे, अल्लाह तबारक व तआला जी मर्ज़ी खां बग़ैर कोई नबी नथो थी सघे। ऐं अगरि कोई बादल्ला नबी पाक असांजे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद अगरि कोई नबी थियण जी ज़बरदस्ती कोशिशि कंदो त जीअं कोई माण्हू नोट छापींदो त उहो जाली आहे, उहो नोट जाली सॾिबो त अहिड़े तरीक़े सां जंहिंखे अल्लाह ताला नबूअत ॾिनी न आहे ऐं माण्हू थी करे उनखे या उहो पंहिंजो पाण इज़हार करे त यकीनन उहो बि जाली आहे। जाली नोट मार्केट में न आहे हलंदो, वैल्यू न आहे, धोखो ॾेई करे कंहिंखे हलायो पियो वञे त आख़िर माण्हू पकड़बो ऐं शिकंजे में ईंदो। त फरमाया कि अहिड़े तरीक़े सां असांजो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी नबी आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम खां बाद कोई नबी नथो थी सघे। छो त उहो अल्लाह ख़ालिक आहे, मालिक आहे, उहो पैदा कंदड़ आहे, उहो नबियनि खे मबूस बि त उन ई फरमायो न। हे हज़रत अंबिया इकराम अलैहिस्सलाम जो जेको सिलसिलो आहे, हीअ अल्लाह ताला मुक़ररु कया न, अल्लाह ताला क़ौम जी हिदायत जे लाइ, रहनुमाई लाइ अल्लाह तबारक व तआला मोकिलिया न। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि। जी सही, क़ुरान या हदीस इन जी क़ुरान करीम फुरक़ान हमीद जी मशहूर तरीन आयत मुबारक आहे, मा काना मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन, कि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां में कंहिंजा पीउ न आहिनि, लेकिन कंहिं मर्द जा पीउ न आहिनि, लेकिन उहे अल्लाह ताला जा आख़िरी नबी आहिनि ऐं व ख़ातमन नबिय्यीन अल्लाह जा आख़िरी नबी आहिनि। ख़ातम जो मतिलबु हूंदो आहे अंगूठी पाईंदो न पहिरें, यानी इन जो मतिलबु मोहर बि हूंदो आहे। पहिरें ज़माने में हे त स्टैम्प त हुई कोन, स्टैम्प जो मतिलबु हूंदो हो कि हे ख़त जंहिं ॾे मोकिले बादशाह हुन ते स्टैम्प हणी छॾींदो हो, त हुनजो मक़सदु इहो आहे कि जेका शइ हिन जे अंदरि आहे उहा ॿाहिरि नथी अची सघे, जेका ॿाहिरीं वारी शइ आहे उहा सील थी वई, जेका अंदरूनी शइ आहे उहा ॿाहिरि नथी अची सघे, जेका ॿाहिरि वारी शइ आहे उहा अंदरि नथी वञी सघे। त अल्लाह तबारक व तआला ख़ातमुन नबी जी सम्झो हिकु स्टैम्प हणी छॾी आहे, जेको नबी थी वियो सो थी वियो, जेका उन दायरेकार में अची वई। अल्लाह ताला जी शान ऐं शान जेको अल्लाह ताला पंहिंजो हिकु दायरेकार रखियो आहे उनजी पंहिंजी शान इज़मत जे इज़हार सां, त जंहिंखे अल्लाह ताला मनसब नबूअत रिसालत अता फरमायो सो उहो नबी थी वियो। हाणे उन खां नबूअत खसबी कोन, यानी इहो बि कंहिंजो अक़ीदो हुजे कि साईं नबूअत ज़ाइल थी सघे थी, ख़तमु थी सघे थी, जेको नबी थी वियो सो थी वियो, हमेशह जे लाइ उहो नबी आहे, हमेशह जे लाइ उहो नबी आहे। ऐं हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को ॿियो नबी थी बि नथो सघे। जीअं सील हिकिड़ी शइ ते मोहर लॻी वई, उन मां कोई शइ ॿाहिरि अंदरि को ॿाहिरि नथी अची सघे, ॿाहिरि वारी शइ अंदरि नथी वञी सघे, त अहिड़े तरीक़े सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्मी नबूवत ते अल्लाह ताला सम्झो हिकु क़िस्म जी मोहर हणी छॾी आहे, जेको नबी थी वियो सो थी वियो। हाणे हुज़ूर अलैहिस्सलाम खां बाद कोई नबी नथो थी सघे। हदीस में त कई हदीसूं आहिनि, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फरमायो अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी, मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद कोई नबी न आहे। हाणे इन में बि जेका आहे कुझु अहिड़ा जेका माण्हू हूंदा आहिनि उहे उन जो तर्जुमो ई ग़लति कंदा आहिनि, इन हदीस जो तर्जुमो ग़लति कंदा आहिनि। कहिड़े माने मफ़हूम में? उहो चवंदा आहिनि कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी, यानी मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद हिकु ला नबी ईंदो। हालांकि अरबी ग्रामर जे एतबार सां इहो ला लाइ नफ़ी जिन्स आहे, यानी मां आख़िरी नबी आहियां, मां बाद कोई नबी जो अचणु मुमकिन ई न आहे, मुतसवर ई न आहे। कोई माण्हू चवे कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद कोई नबी या हुज़ूर अलैहिस्सलाम खां बाद कोई नबी अचण जो कोई मुमकिन आहे बि सूरत चवे न कि साईं थी सघे थो, मुमकिन आहे। अलामा साहब, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चौथे आसमान ते खयो वियो आहे, पोइ उहे त ईंदा आख़िरी दौर में, हदीस शरीफ़ में आहे त उहे नाज़िल थींदा, तव्हां चओ था त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खां पोइ नबी न ईंदो। हुज़ूर अलैहिस्सलाम खां बाद नबी न ईंदा, यानी पैदाइश जे एतबार सां न ईंदा, यानी हुज़ूर अलैहिस्सलाम खां बाद में कोई नयो नबी पैदा न थींदो, कोई पैदा थी बि नथो सघे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम यकीनन क़ुर्ब क़यामत में ईंदा,
यकीनन ईंदा। बर रफ़अहुल्लाहु इलैहि, अल्लाह ताला उनखे आसमान ते जो का बुलंद फरमायो, आसमान जी तरफ़ तशरीफ़ खणी आहे ऐं हयात आहिनि, ज़िंदा आहिनि, क़ुर्ब क़यामत में तशरीफ़ खणी ईंदा। लेकिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम नवां मतिलबु माँ जी पेट को नवां पैदा न थींदा, बल्कि उहे हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरां पैदाशुदा आहिनि ऐं उन्हनि जी जेका आहे ज़ाहिरी हयात जेका आहे मतिलबु उन्हनि खे मौत न आहे आई, उहे सिर्फ़ु आसमान जी तरफ़ मुंतक़िल कया विया ऐं उहे क़ुर्ब क़यामत में ईंदा त उहे नए पैदाइश वारे नबी, यानी नबी बाद में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाद को ॿियो नबी पैदा न थींदो, अॻे जेके पैदा थी चुका से थी चुका। हाणे सवाल इहो आहे त नबी ऐं रसूल सिर्फ़ मर्द थिया आहिनि या औरत बि का नबी या रसूल थी आहे? नबी जेको आहे सिर्फ़ु मनसब जे एतबार सां इहो मर्दनि खे अल्लाह ताला शरफ़ अता फ़रमायो आहे ऐं क़ुरान करीम में अल्लाह ताला ख़ुदि फ़रमायो कि अल्लाहु अअलमु हैसु यजअलु रिसालता, अल्लाह तव्हां को घणो ज़्यादा घणो ॼाणे थो कि अल्लाह ताला पंहिंजी मनसब रिसालत किथे रखे, कंहिंखे अता फ़रमाए। उहो रब तबारक व तआला नबूवत जो जेको मनसब आहे उहो सिर्फ़ु मर्दनि खे अता फ़रमायो। इन्हनि में कोई जिन बि नबी न आहे, काई औरत बि नबी न आहे। ऐं कोई अगरि असांजी भेण माउ भेण कोई ॿुधे उहा चवे त हिन में औरत जी जेको आहे मादल्ला तहक़ीर आहे, मक़सदु इहो न आहे मादल्ला। मां हिकिड़ी सिर्फ़ु ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि, हिन में जेके असांजूं माऊं भेनरूं ॿुधनि थियूं, यकीनन उन्हनि जे दिलि में ख़ुशी दाख़िल थींदी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अलावा, छो त पहिरां अबुल बशर उहे आहिनि, मतिलबु काइनात में सभिनि खां पहिरां वजूद हज़रत आदम अलैहिस्सलाम जो थियो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अलावा हिकिड़ी हस्ती खे कढी करे जेतिरा बि नबी अलैहिस्सलाम बाद में तशरीफ़ खणी आया, उहे सभु नबी कंहिं न कंहिं औरत जा, कंहिं न कंहिं औरत जी औलाद त ज़रूरु हुया। सुभान अल्लाह, यानी औरत नबी न थी आहे पर नबीअनि जी माउ आहे, नबीअनि जी माउ, हर नबी जी माउ, आदम अलैहिस्सलाम खां सवाइ हर नबी जी अमड़ औरत ई आहे। नाज़रीन, अवां ॿुधो त हर नबी जी अमड़ औरत ई आहे, त औरत जो मनसब घटि न आहे, वॾो आहे। सो हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं, मां ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट ऐं असांजो अॼु मौज़ू आहे अक़ीदा रिसालत। इन्हीअ ते अलामा साहब सां मज़ीद गुफ़्तगू करे रहिया आहियूं। जी अलामा साहब, तव्हां चयो त नबूअत जेका ईसा अलैहिस्सलाम बाद में ईंदा, क़ुर्ब क़यामत में नाज़िल थींदा, चौथे आसमान ते नाज़िल थींदा, त पोइ ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह कलमे जी दावत ॾींदा, तबलीग कंदा, या ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी ॾींदा? जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी दावत ॾींदा त छा मनसब नबूअत संदन खसियो वियो, ख़तमु थी वियो, उम्मती थी ईंदा, या छा वज़ाहत फ़रमायो? हज़रत ईसा अलैहिस्सलाम यकीन क़ुर्ब क़यामत में ईंदा, क़यामत जी अलामत में बि आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र बि फ़रमायो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान खां जंहिं महिल ज़मीन ते तशरीफ़ खणी ईंदा त उहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे ताबे हूंदा, पंहिंजी शरीयत न खणी ईंदा, बल्कि उनजी जेका शरीयत हुई सो हुई। उन्हनि हाणे जंहिं महिल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी आया त उन्हनि जो जेके अहकामात शरा हुया उहे सभु मनसूख़ थी विया। हाणे हज़रत ईसा अलैहिस्सलाम बहसियत नबी थी करे तशरीफ़ न ईंदा कि यानी उम्मत में हिकु नओं नबी ईंदो, अहिड़े तरीक़े सां न, बल्कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत मुबारका ते अमल करण लाइ ईंदा। बाक़ी बएतबारे मनसब ऐं रिसालत जे जेको मक़ाम मरतबो उन्हनि जो नबी वारो आहे उहो बरक़रार रहंदो। यानी ईअं न आहे, मां हाणे इहो अक़ीदो बयानु कयो कि कंहिं नबी खां अक़ीदो, कंहिं नबी जी नबूअत ख़तमु न थींदी, ज़ाइल न थींदी। यानी कोई नबी अलैहिस्सलाम मतिलबु जेका आहे उन्हनि जो हिकु नबी तशरीफ़ फरमा हुया, ॿियो कोई नबी तशरीफ़ खणी आयो त पहिरों नबी जी जेका नबूअत ज़ाइल ख़तमु थी वई, ईअं न। हज़रत ईसा अलैहिस्सलाम तशरीफ़ ज़रूरु खणी ईंदा, अहकामात शरिया में असांजे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे ताबे हूंदा, उन्हनि जे अहकामात खे फॉलो कंदा, उन्हनि जी तबलीग ऐं रिसालत कंदा, उन्हनि जे अहकामात खे पुॼाईंदा माण्हुनि ताईं। अमरुन बिल मारूफ़ नहियुन अनिल मुनकर जो जेको फ़रीज़ हुआ उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो कंदा। लेकिन संदन जेका नबूअत जो जेको मक़ाम ऐं मरतबो जेको मनसब आहे
उहो ख़तमु न आहे, उहो पंहिंजी जॻह ते बरक़रार रहंदो। यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं ईंदा त नबी तोड़े जो हूंदा, जी। मगर पंहिंजी शरीयत जी दावत न ॾींदा, शरीयत मुहम्मदी अला साहिब सल्लल्लाहु जी दावत ॾींदा ऐं कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो पढ़ाईंदा ऐं नमाज़ बि शरीयत मुहम्मदी मुताबिक़। इन मां कोई इहो न सम्झे कि मादल्ला मतिलबु उहा हाणे उनजी नबी ख़तम थी वई, न, उम्मत में जेकॾहिं ईंदा पर नबूअत ख़तम न थींदी। अल्लामा साहब असां खां मुख़्तलिफ़ यूट्यूब ते ऐं फेसबुक ते पेज ते सवालात थींदा रहंदा आहिनि, त उन्हनि सवालात मंझां सवालु आयो आहे असां वटि हुमेरा चांडियो हैदराबाद खां। सुवालु आहे त नबियनि जी ख़ता जो तज़किरो करणु कीअं आहे? आम तौर ते जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ख़ता जो तज़किरो आम तौर ते कयो वेंदो आहे, यार ख़ता त आदम बि कई, पोइ मां त छा आहियां, त इहो तज़किरो नबी जी ख़ता जो ज़िक्र करणु बार बार, इन जे बारे में शरीयत जो छा हुकुम आहे? अस्तग़फिरुल्लाह अल-अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा व अतूबु इलैह। मां हिकु तरबियती प्रोग्राम मां हिकु ॻाल्हि अर्ज़ु कयां। इंसानु थोरो कंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां जॾहिं गुफ़्तगू करे न, थोरे हिकिड़े लम्हे लाइ थोरो रुके, उहो सिर्फ़ु एतिरो सोचे कि मां जी हस्ती छा आहे ऐं उन अंबिया कराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी मुबारक मक़ाम छा आहे। इहो जंहिंमहिल फ़र्क़ु असांजे ज़हन में अची वेंदो त कोई बि शख़्स माअज़ल्लाह जेका तव्हां ॻाल्हि कयो था कि असांजी निजी महफ़िलुनि में माण्हू चवंदा आहिनि यार माअज़ल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां ख़ता थी, पोइ असां छा आहियूं, पोइ असांखे बि ख़ता, यानी पंहिंजी ग़लती जो सॼो दारो मदार ठहिराईंदा आहिनि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। बाबे बि कई त असां बि कई। यकीनन इहो चवणु ई जाइज़ न आहे, हराम आहे, नथा चई सघूं। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेका ख़ता हुई उहा ख़ता इज्तिहादी हुई। ख़ता इज्तिहादी में बि सवाबु हूंदो आहे, ख़ता इज्तिहादी में गुनाह न हूंदो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेका इज्तिहादी ख़ता थी उहो मतिलबु उहो गुनाह वारो न आहे जेको मतिलबु जंहिंजे बारे में अलाह ताला अज़ाब मुक़ररु फ़रमायो आहे। नबी मासूम हूंदो आहे, मासूम जो मतिलबु ईंदो आहे कि उहो गुनाहनि खां पाक ऐं मुनज़्ज़ह ऐं मुबर्रा आहे। फ़रिश्ता ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहे ॿ हस्तियूं अहिड़ियूं आहिनि काइनात में जेके मासूम आहिनि, इन को ख़ता मुतसव्वर ई न आहे। त पोइ इहो चवणु कीअं दुरुस्त थींदो कि मादल्ला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां ग़लती थी। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में जेका क़ुरान करीम में बि आयतूं आहिनि कि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में अल्लाह ताला फ़रमायो कि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां भुल थी, जंहिं शइ क़ुरान खे मना कयो उनजे क़रीब थी विया, त उहो असांजे लाइ बि हुकुम इहो आहे कि तव्हां तिलावत ज़रूरु कयो, क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद खे पढ़ो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र मुबारक उते अचे थो, इहो वाक़ियो अचे थो क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद में। व असा आदम रब्बहू फ़ग़वा कि हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका आहे लग़्ज़िश कई ऐं अल्लाह तबारक व तआला जी बारगाह खां जेका आहे उन्हनि गवा थी आहे, यानी लग़्ज़िश थी वई, उहो परे थी आहे। त इहो रब आहे, उहो पंहिंजे माने खे जीअं चाहे फ़रमाए, यानी हू वॾो आहे, मालिक आहे, ख़ालिक आहे, उहो चवे त हरज न आहे, नंढे खे वॾे जी ख़ता जो ज़िक्र न करणु घुरिजे। हिकु मां हिकु ॻाल्हि पुछां थो, वज़ीर आज़म हाउस हुजे या कंहिं वॾेरो हुजे, सरदार हुजे, उते जो हिकिड़ो नौकर चाकर बीठल हुजे, उते कमकार कंदड़ हुजे, हाणे सरदार आहे, वॾेरो आहे, वज़ीर आहे, कुझु बि आहे, कंहिंजो पुटु कंहिंजी औलाद त आहे न, ज़रूरु आहे। हाणे वॾेरे साहिब जो पीउ अची वञी करे उनखे चयो ओ अहमक ओ किना, हिकु मिसाल आहे, उनखे चवे दड़को ॾे हुजण जी हैसियत सां, पोइ छा उते जेको नौकर चाकर बीठो आहे उहो बि हाणे वॾेरे खे ऐं सरदार साहिब खे हाणे कल्ह को इहे अल्फाज़ चवे कि साईं तोखे तुंहिंजे पीउ त चयो, पोइ मूंखे चवण में छा हरज आहे? उते चवंदासीं न, माशाअल्लाह बेहतरीन मिसाल आहे। उते जेकॾहिं बाबे चयो पर अल्लाह तबारक तआला त कंहिंजो पीउ बि न आहे, अहिड़ो मालिक आहे, जी उन पंहिंजे बाने खे फरमायो त उहो रब तबारक व तआला फरमायो न, तव्हां असां रब त न आहियूं न, तव्हां असां त अल्लाह जा बाना आहियूं, नबी जा उम्मती आहियूं। तव्हां असांखे इहो हुकुम आहे कि जिथे अहिड़ो मामिलो मरहलो कंहिं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां हुजे या कंहिं साहबी रसूल जे बारे में हुजे, उते तव्हां असांखे लब कुशाई करण जी इजाज़त ई न आहे। तू कुजा मन कुजा, तव्हांजी ज़ाते अक़दस काथे, मां काथे, बेनसीब। पोइ उते अदब जो दामन जेको आहे माण्हू न विञाए, बल्कि अदब में बसि एतिरो उते इहो हुकुम आहे कि उहो रब तबारक व तआला पंहिंजे अगरि बाने खे फरमायो आहे तो रब अहकमुल हाकिमीन आहे, उहो पंहिंजे बाने खे अगरि फरमाए, आम इंसान खे इजाज़त निजी महफ़िल में हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बारे में बार-बार ज़िक्र करणु, न इन जी शरअ हुकुम छा आहे, नाजाइज़ हराम आहे। अगरि कोई कंदो त मतिलबु उहो ख़ताकार आहे, गुनाहगार थींदो,
कि उनखे पहिरियों त मां ॻाल्हि ई अर्ज़ु कई न कि उनखे इहा अथॉरिटी ॾिनी कंहिं आहे कि उहो माज़अल्लाह कंहिं नबी अलैहिस्सलाम जे हवाले सां अहिड़ी जेका आहे निजी महफ़िल में अहिड़ी गुफ़्तगू करे, उनजी इजाज़त बि न आहे। जॾहिं इजाज़त बि न आहे त पोइ निजी महफ़िल में अहिड़ी ॻाल्हि करण जी अहिड़ी जेका आहे ज़िक्र करण जी ज़रूरत बि हाजत बि न आहे। माशाअल्लाह नाज़रीन ऐं सामईन, अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? यकीनन जीअं मूं मज़ो वरितो आहे तव्हां बि इन गुफ़्तगू मां महज़ूज़ थिया हूंदा, मज़ो वरितो हूंदो। अच्छा, का ॻाल्हि अव्हांखे सम्झ में नाहे आई, को अहिड़ो सवाल अव्हांजे ज़हन में उभरे थो त मूं अहिड़ो सवाल करियां मुंहिंजो जवाबु मिले, त पोइ इहो को मसइलो नाहे, आसान आहे बिल्कुलु। तव्हां यूट्यूब ते वञी करे सिंध TV HD इस्लामिक लिखी सर्च कंदव न, अव्हांजे ॾाढो असांजो हिकिड़ो चैनल अची वेंदो, उनखे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे तव्हां दॿाईंदो त तव्हां वटि जेकी बि नई वीडियो अपलोड थींदी तव्हां वटि अची करे बेल बि वॼंदी, तव्हां आवाज़ु ईंदो ऐं तव्हां अची करे डिस्प्ले ते अची वेंदी। तव्हां हर प्रोग्राम ॾिसो, उन प्रोग्राम जे हेठां पंहिंजा व्यूज़ ॾियो, को सुवाल आहे या तव्हांखे का ॻाल्हि वणी आहे त सुभान अल्लाह माशाअल्लाह या कुझु बि। ऐं इन खां अलावा असांजो फेसबुक ते पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, उनखे फॉलो करियो ऐं उनखे बि तव्हां जेको आहे सो उते बि तव्हां व्यूज़ ॾेई सघो था पंहिंजा, या कमेंट्स लिखो, तव्हांजी महिरबानी थींदी। आख़िर में प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। तमामु सामीन ऐं नाज़रीन जो मां दिलि सां शुक्रिया अदा करियां थो जो सुबुह जे पहर में तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो, या यूट्यूब ते या फेसबुक ते तव्हां असांजे पेज ते ॾिसो था। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था। उन खां पोइ अॼोके प्रोग्राम में शिरकत करण ते अल्लामा बरकतुल्लाह खोसो साहिब जो मां मशकूर आहियां, शुक्रगुज़ार आहियां, शुक्र अदा करियां थो, शुक्रियो जो हू पंहिंजी मसरूफ़ियात मां वक़्तु कढी तशरीफ़ वठी आया। ऐं पंहिंजी नातख़्वान न्याणी अलीना अली जो बि शुक्रियो अदा करियां थो जेके तशरीफ़ वठी आई। सो नाज़रीन, इन ई लफ़्ज़नि ते अल्लाह तबारक तआला जी बारगाह में इल्तिजा आहे त सुभाणे अल्लाह तबारक तआला चाहियो त हिकु भेरो वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी नज़रुनि जी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिको था नबीअ जे, अल्लाह सिको था नबीअ जे सहन जा दीवाना, लसहन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। माशाअल्लाह। नबीअ जे हरम में अजब जी चमक, नबीअ जे हरम में नबीअ जे हरम में अजब जी चमक, उन्हें रोशनी आई, उन्हें रोशनी आई, चमन जा दीवाना, लचमन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। जिथे मुंहिंजे साईं कदम पाक पाता, जिथे मुंहिंजे साईं, जिथे मुंहिंजे साईं कदम पाक पाता, मुअत्तर गली घर, मुअत्तर गली घर, घटन जा दीवाना, ला घटन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। इस्माइल चांडिया शुक्र जो ही, इस्माइल चांडिया शुक्र जो ही, मोहम्मद मिठे जे, मोहम्मद मिठे जे बचन जा दीवाना, ला बचन जा दीवाना,
असी मुस्तफा जे वतन जा दीवाना। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।